अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़ुमान अमनानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV अमनानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते मां अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 33 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां इन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 34, किस्त नंबर 10। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन हमरा ते गौर कयो त हिन हमरा खे हिन वक़्तु ही रूमाल कुल्हे ते आहे। हिकु दफ़ो दोस्तों तव्हां ॿीहर ॾिसो त हिन हमरा खे हिन वक़्तु ही रूमाल हिन जे कुल्हे ते आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकेंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे तव्हां ॾिसो हाणे रूमाल हिन जी कुल्हे ते न आहे ऐं हाणे रूमाल हिन जे कच्छ में पियो आहे। हीउ ॾिसो दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकेंडनि खां पोइ ट्रॉल हिन जे कुल्हे तां लही हिन जे कच्छ में अची वियो। हीउ ॾिसो दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे। मिस्टेक नंबर 35, किस्त नंबर 10। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिन जॻह ते तव्हांखे हीअ ॾिसो माइक जो पाछो साफ़ नज़र ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों हेॾो वॾो ज़ाहिर माइक जो पाछो हिन भित ते नज़र अची रहियो आहे। हीउ ॾिसो दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 36, किस्त नंबर 10। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते ही कैमरामैन जो अक्स नज़र अची रहियो आहे। हीउ ॾिसो कैमरामैन जो पाछो नज़र अची रहियो आहे ऐं उन खां अलावा ही पाछो हिकु ॿिए के हमरा जो नज़र अची रहियो आहे। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 37, किस्त नंबर 11। दोस्तों हिन सीन में हीअ छोकिरी हिननि जो वीडियो पई भरे। हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो हीअ छोकिरी ऐं हिननि जो वीडियो रिकॉर्ड करे रही आहे। दोस्तों हीअ छोकिरी वीडियो त रिकॉर्ड करे पई पर जेकर असां हिन जी मोबाइल स्क्रीन ते गौर कयूं त तव्हां ॾिसो हिन जी मोबाइल जी स्क्रीन में को बि वीडियो रिकॉर्ड थी न रहियो आहे, यानी मोबाइल जी स्क्रीन ई बंदि आहे। दोस्तों तव्हां हीअ ॾिसो गौर सां ॾिसी रहिया हूंदा त मोबाइल जी स्क्रीन ई बंदि आहे, यानी को बि वीडियो रिकॉर्ड न थी रहियो आहे। दोस्तों इहा हिकु वॾी मिस्टेक आहे। हिननि हिन सीन खे ठाहिण जे लाइ कम से कम मोबाइल जी स्क्रीन ऑन करे वीडियो रिकॉर्ड करण जी कोशिशि कंदा त हीअ मिस्टेक ई न थिए हा, पर दोस्तों हिकु वॾी मिस्टेक थी वई। दोस्तों हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चवणु चाहियो मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 38, किस्त नंबर 12। दोस्तों हिन सीन में हिन हमरा ते गौर कयो त ही छा थो चवे। मां जल्दी मोटां थो। हा तूं परेशान थी ॻाल्हि ॿुध, वापसि अचां त गाह छल हुजे। मां जल्दी मोटां थो। हा तूं परेशान थी ॻाल्हि ॿुध, वापसि अचां त गाह छल हुजे। हा तूं परेशान थी। हा तूं परेशान थी। हा तूं परेशान थी। हा तूं परेशान थी ऐं हा तूं परेशान थी। दोस्तों इहा हिकु वॾी मिस्टेक आहे। दरअसल ही शख़्स इहो चवणु पियो चाहियो त मां जल्दी मोटंदुसि, तूं परेशान न थी, पर दोस्तों ही चई वेठो तूं ऐं हा तूं परेशान थी। दोस्तों इहा हिकु वॾी मिस्टेक आहे जंहिंमें मां सम्झां थो त इहा एडिटर बि हिन में शामिलु आहे ऐं डायरेक्टर खे बि हिन ते गौर ॾियणु खपे। हा दोस्तों इहा हिकु वॾी मिस्टेक आहे जेका हेल ताईं हिन ड्रामे में थी आहे। ॿियूं काफ़ी सारियूं वॾियूं मिस्टेकूं थियूं आहिनि पर हीअ सभिनि खां वॾी मिस्टेक आहे, एडिटर जी मिस्टेक आहे। दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हुजे त कमेंट सेक्शन में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेदु थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो।
जेकर ही वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा, ही मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखंदा त ही वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो हो। उन खां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। दोस्तों जेकर ही वीडियो तव्हांखे पसंदि थो अचे त हिन वीडियो खे लाइक करियो ऐं मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। जेकर ही वीडियो तव्हांखे हिन क़िस्म जा वीडियो तव्हांखे पसंदि नथा अचनि त डिसलाइक करणु तव्हांजो हक़ु आहे। उन खां अलावा दोस्तों मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त अॼोकी हिन वीडियो में क़िस्त नंबर 11 ऐं क़िस्त नंबर 12 में सिर्फ़ु हिकु कहिड़ी मिस्टेक हुई, बाक़ी क़िस्त नंबर 10 में 3 मिस्टेकूं हुयूं। दोस्तों हाणे मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।